3 ॾींहं जो नज़र कोन आयो। अली नाले वली कामिल फरमाए थो मां दजरे दरिया जे किनारे सां पियो थो अचां, निगाह कयां त साईं मुसल्लो विछायो आहे, मुसल्ले ते बीठो आहे, हेठां पाणी पियो थो वहे, मथां गौसे पाक निमाज़ पढ़ी रहियो अबा। इहे बि जवान आहिनि न, ऐं जेके भंग जे कुंडे में था तिरकी बुॾनि से हाओ गौसे आज़म रहमतुल्लाह अलैह निमाज़ में बीठो आहे, सलाम थो वराए। हैती रहमतुल्लाह अलैह चए क़िबला साईं मुरीद परेशान आहिनि, दुआ थो घुरे, दुआ घुरी जो मोटियो आहे, फरमाए थो दरिया ते हले थो तो गुआ की खुश्क ज़मीन ते हली रहियो आहे। दुआ थो घुरे अल्लाहुम्मा ग़फ़िर लि मुरीदी व लिमन तवस्सल बि इला यौमिल क़ियामह। औ मौला मुझे मुरीदन के बख्श फरमा, पर क़यामत जे मैदान ताईं जेके भी मुझे सिलसिले में ईंदा अथनि सभिनी खे बख्श फरमा। साईं अचे पियो, ॿुधो ई वाक़ियो। दरिया जे किनारे सां ईंदे ईंदे निगाह करे त हिकिड़ी औरत ज़ईफ़ुल उम्र, कमज़ोर आहे, पुठी डिंगी थी वई आहे, अखियुनि मां ॻोढ़ा ज़ार ज़ार वहां जो गलनि ते फट थी पिया, रोई रोई नाबीन थी वई आहे, अञा बि रोअण में लॻी पई आहे। हज़रत गौसे पाक मथां जे बीठो आहे, अम्मा छो थी रोई? हज़रत अल्लामा मुहम्मद बरखुरदार मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जंहिं निब्रास शरह कायद जे शरह ते हाशो लगायो आहे। शरह कायद अकीदन जो मोतबर मुस्तनद किताब, उन जो शरह वरी आहे निब्रास, उन निब्रास जो मुहशी आहे अल्लामा बरखुरदार मुल्तानी। उन साईं ने वाक़े जी तस्दीक कई आहे। हमें तो गौसे पाक अचे जो निगाह करे त माई रोए वेठी। असां तुंहिंजे कंहिं ग़रीब खे रोंदो न खिलूं कंदासीं सभा हो न, हाँ, पर वाह गौसे पाक रहमत लिल आलमीन जो औलाद भी रहमत वारो। गौसे आज़म मथां ते बीठो आहे, मां ॾे ख़बर छा जे लाइ थी रोई। हुन खां जो राज पिया पुछंदा हा, कक थी पई, चई तुंहिंजो छा? इहो न सोची त पुछण वारो केरु आहे? हाँ, तुंहिंजो छा? हमें तो मां ॿुधाए, मन का मुंहिंजे हथ वस बि ॻाल्हि हुजे। वरी टियों दफ़ो थो पुछे, ॿी हिकिड़ी औरत अचे, थियो कुरारी सुञाणी थी केरु आहे? चला केरु आहे? हमें थी अब्दुल कादिर जीलानी। जीअं जो गौसे पाक जो नालो वरतो अथई, कुरारी दाह थी करे, ओ ख़ुदा जा कामिल वली बीह मुंहिंजे दर्द जी दाह वठ। अमां कहिड़ी दाह? कहिड़ी दाह? अर्ज़ थी करे शुद्ध साल हा इसना शर, 12 साल थिया। शुद्ध साल हा इसना शर कफ़ताद दर खिरमन शर, रोजो शबम दर शोर शर, यकदम नयम अज गम जुदा। अब्दुल कादिर जीलानी 12 साल थिया, इन्हे जाइ ते वेठी आ, बेड़ा बुॾी विया आहिनि, मुंहिंजो पुट बि गरक, उनजी शादी कराई अथमि, कुंवार बि गरक, ॼानी बि गरक, परेशान लॻी पई आहे, रोआ थी पई त मोटी कहिड़ो कंधो खणी वञा, घर वञण आराम कोन ईंदो, इते ई रोंदे रोंदे हेतिरा टाइम गुज़रिया आहिनि। अॼु दुआ घुर त रब जी ज़ात मूंखे पंहिंजा वियल वराए ॾे। सवाल अजीब आहे। अवल त इहो मसइलो सम्झो त छा ख़ुदा जे प्यारनि जे दुआ सां मुर्दा जहिड़ा थियनि था या न? हाँ, कुरान करीम शाहिद आहे। सलात पर मुझे मुस्तफा ती मार्ज कर। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। सभई सलात पढ़ो, दिला चला जाओ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के रबा खुदा जो खलील, इस्माइल पुट खे कुर्बान करण वारो, खुदा जी ज़ात बरकात जो पक्को दोस्त ऐं वफ़ादार। हिकु दुआ घुरी
रब अरनी कैफ तुहयिल मौता, मौला तू मुर्दन खे जेरो करण वारो आ, भला मूंखे बि ॾेखार त मुर्दा जहिड़ा करी केथो। काल अवलम तुमिन, रब चयो त इब्राहिम ईमान कोन थई जा। काल बला वलाकिन लियतमइन्न क़ल्बी, और मुंहिंजा साईं ईमान त पको आ, पर जे अखियुनि जहिड़ा थींदो ॾिसनि त ईमान वधीक थींदो, क़ल्ब खे इत्मीनान थींदो, वधीक तसली थींदी, दिल जाए थींदी। भला तुंहिंजे अॻियां देर त आहे ई कान का मुर्दा जहिड़ा करे मूं ख़लील जी दुआ पूरी करे ॾेखार। खुदा जे पैगंबर दुआ अल्लाह ताला फरमाए फखुज़ अरबअतम मिन अत्तय्र फसुरहुन इलैक। इब्राहिम भला जे हरू भरू तुंहिंजो राज़ आ, 4 पखीदार उन्हनि खे पाण वटि हेराए पाल वॾा करे, उहे कुही उन्हनि जूं खलूं लाए, उन्हनि जा बुज लाए, गोश्त खे टुकड़ा टुकड़ा बनाए, सुमज अला कुल्ली जबल मिनहुन जुज़आ, ओ जबलनि ते जुदा जुदा ठाहे, ईअं टोटा टुकड़ा करे उछलाए फिटा कर, ज़रा ज़रा करे पहाड़नि ते फिटा कर, सुमदिहुन यतीन कसया, उन्हें ज़रा ज़रा करनि खे उन्हें टुकड़ा टुकड़ा कयल गोश्त खे सॾ कर। 4 पखी वधारे थो, उन्हनि चइनी खे पाले थो, उन्हनि खे साईं कुठो आहे, उन्हनि खे कुही गोश्त खे बूटियूं थो बनाए, वरी चइनी जे गोश्त खे पाण में मिलाए थो पियो, 4 क़िस्म गोश्त मिली वियो आहे। हाणे 4 हिसा बनाए, हिकिड़ो हिकु तरफ़, ॿियो ॿिए तरफ़, टियों टे तरफ़, चौथे तरफ़, ईअं चइनी तरफ़ ने उछलाए थो पियो। उछलाइण खां बंदि सॾ थो करे। अल्लाह फरमाए थो या अय्यतुहल इज़ामुल बालिया, ओ टुकड़ा टुकड़ा थियल सरियल पुराना गोश्त जा हॾो अचो। अल्लाह जे पैगंबर जो सड़ थियो आहे। हाणे गोश्त जो टिड़ियल हुजनि त कुकर जी बूटी हिक ॿिए खां उॾामी पाण में गंढजण लॻियूं, मोर जूं बूटियूं पाण में गंढजण लॻियूं, कबूतर जो गोश्त पाण में गंढजण लॻो, ईअं गोश्त पाण में मिली वियो। हर हिकु जिस्म जुदा तयार थी विया, मथां खल चढ़ी वई आहे, मथां खंभ तयार थी विया, जी जी चवंदा अल्लाह जे पैगंबर जे दरबार में पहुची विया। क़ुरान करीम में साबित आयो वाक़ियो। हा ॿियो वाक़ियो बि अल्लाह जे ज़ात बयान फरमायो कंहिंजो, हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम। औ कल्लज़ी मर्र अला क़रियतिन वहिय ख़ावियतुन अला उरूशिहा। हज़रत उज़ैर खुदा जो पैगंबर बैतुल मुक़द्दस खां अचे लंघियो आहे। बुख़्ते नसर बादशाह जे वक़्त में बैतुल मुक़द्दस खे ड्राथो वियो आहे। ईअं दरा लॻा पिया आहिनि। अल्लाह जे पैगंबर फरमायो त अन्ना युही हाज़िहिल्लाहु बाद मौतिहा, हिन वेरान शहर खे हाणे रब कीअं आबाद कंदो। हज़रत उज़ैर जो ईअं चयो फअमातहुल्लाहु मिअता मिन सुम्मा बासा। अल्लाह जी ज़ात आहे बरकात। फरमायो त मां पंहिंजे नबीअ खे करे ॾेखारियां त मां वेरान जान खे आबाद कीअं बनाईंदो आहियां, मुर्दनि खे जेरो कीअं कंदो आहियां। मां रब वॾो क़ादिर ऐं क़दीर आहियां। सलाह करो ॾाढा सलाह करो बनंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। ॾाढा सलाह करो बासरी बनंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। दोस्तों, हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम दुआ घुरी, साईं गॾह ते सवार, संदसि अॻियां अंगूरनि जो हिकिड़ो छॿो भरियल आहे, पाणी पिया। अल्लाह जी ज़ात आहे बरकात। पंहिंजे पैगंबर खे पंहिंजे कुदरत जो कमाल ॾेखारण थे घुरियो। खुदा जी ज़ात आहे बरकात। फरमायो त फअमातहुल्लाहु मिअता आमिन सुम्मा बासा। 100 साल हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला साह खसे वरितो। घणा साल बि ॻाल्हायो? 100 साल। उहो जंहिं गॾ ते सवार हो, उन गॾ जी खल सड़ी वई, गोश्त सड़ी वियो, हॾा पिया आहिनि जेके उस ते चिमकनि था पिया।
गॾह सड़ी वियो, पाणी जहिड़ो आहे तहिड़ो रखियो आहे, अंगूर जहिड़ा आहिनि तहिड़ा रखियो। अल्लाह जी ज़ात बरकात फरमायो 100 साल खां बाद में जेरो करे पुछेसि तो रब ॾे ख़बर कम लबिस्त, घणा ॾींहं टिकियो आहे? जंहिं महिल साईं सुतो हो त सिज हिते हो, जंहिं महिल रब जी ज़ात जेरो कस उथारिस त सिज विच ते बीठल हो। अर्ज़ कर लबिस्त यौमन औ बाद यौम, मुंहिंजा मोला ॾींहुं अधु ॾींहुं आराम को थमे। रब चयो न बल बिस्त मिअता आमिन, अरे ॾींहुं अधु न पर 100 साल गुज़रिया अथई। उन पंहिंजे गॾह ते निहार जंहिंजा खल हॾा सड़ी विया आहिनि, हॾा चिमकनि था पिया। ही मां रब जी कुदरत आहे जंहिंखे फना करण ते अचां त फना थी वञे, पर जे बचायां त पाणी बि सलामत रखियो अथई त अंगूर बि सलामत रखिया। ज़ाहिर निगाह कर, कॾहिं निहारे त वाकई खल सड़ी वई आहे, हॾा टमकी रहिया आहिनि, अंगूर जहिड़ा आहिनि तहिड़ा पिया आहिनि, पाणी जहिड़ो आहे तहिड़ो पियो आहे। पुछे थो मुंहिंजा साईं हाणे भला मां पंहिंजे ॻोठ में वरी तबलीग लाइ वञा? रब चयो त हाओ वञ। जहिड़ो थियो 100 साल जहिड़े विसाल करण खां बाद में अबा क़ुरान शरीफ़ ॿुधायो त अल्लाह ताला हुनखे जेरो कयो। हाओ या न ॻाल्हायो? इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ सां पखी जेरा, गोश्त ज़रा ज़रा पाण में मिली विया। ही अक़ाइद जो मसालो आहे त जेका शइ अल्लाह जे नबीअ वटां मुजिज़े तौर थी सघे थी, उहा शइ वलीअ वटां करामत जे ज़रिए थी सघे थी। नबीअ जे हथां जेका ॻाल्हि ख़ार के आदत ज़ाहिर थिए उनखे मोजज़ो सॾिबो आहे, ऐं वलीअ जे हथां जेका ज़ाहिर थिए उनखे करामत सॾिबो। केतिरा जाहिल करामत उनखे फलाणे वलीअ मोजज़ो करे ॾेखारियो, मोजज़ो न करामत चओ, मोजज़ो हूंदो आहे अल्लाह जे नबी जो। हज़रत गौसे पाक रहमतुल्लाह अलैहि ॻाल्हि पे थिए कम त अल्लाह जे प्यारनि जे दुआ सां मुर्दा जेरा थी सघंदा। हज़रत गौसे पाक खे क़ुरान जी क़िबला 12 साल अचान, घणा बा ॻाल्हायो? 12 साल। दुआ घुर त अल्लाह जी ज़ात बरकात मूंखे वियल वराए ॾे, इहे मुर्दा जेरा थी अचनि, इहे ॿेड़ा ॿाहिरि निकिरी अचनि। गौस फरमायो त अम्मा क़ुरान शरीफ़ पढ़ियो अथई? हा साईं। अम्मा अल्लाह ताला फरमाए थो इन शनुग़रिकुम फला सरीख़ लहुम वला हुम युनक़ज़ून। रब फरमाए जेकॾहिं असां कंहिंखे ॿोड़ण घुरऊं त उनजी केरु दाह ॿुधंदो ई कोन, उहे ॿाहिरि निकिरंदा ई कोन, छुटंदा ई कोन। क़ुरानी बि क़ुरान जी हाफ़िज़। हा हाणे त क़ुरान पढ़ियल, क़ुरान शरीफ़ खे वेढ़े मथे किथे भित ते रखियऊं, कंहिं जाड़े में रखियऊं, वरी मिटी भई पवे बसि। हा ही परे खां ॿाहूं भला सुहारा क़ुरान हिलायो आहे। क़ुरान करीम जे अचण जो मक़सद आहे, क़ुरान करीम जे आमद जो गर्ज़ आहे। अरे पंहिंजे महिमान खां हवाल वठंदो आहे त छाजे लाइ आयो आहे? रब जे क़ुरान खां पुछो अथई त अल्लाह जा कलाम तूं छाजे लाइ आयो? यादगिरी कान्हे, हथ सां पियो थो तबाही करी मुस्लमान, हथ सां पियो थो अल्लाह जे ज़ात खां मुसीबतूं घुरी, रोई पंहिंजे रब खे रिझाए त रब राज़ी थी। पछाड़ी आहे एॾा फितना, एॾा फसाद आहिनि जो रत थोरो न अचे। बसि ॿियो को बि तरीक़ो न आहे। नेकनि जी सोहबत कर, सालिहनि जे सोहबत में रही तौबहूं कर, अल्लाह जे ज़ात खे रिझा, छो त रब तौबह ते ॾाढो राज़ी थींदो। हा विच ते 2-3 ॻाल्हियूं ॿुधो। सलाह करो मुंहिंजे मुस्तफ़ा गुलंदा हुआ। नबी करीम जे ज़ात बरकात हदीस पाण सहाबन खे मिसाल ॾेई सम्झायूं त सहाबियो जी क़िबला फरमायो त ॾियो ख़बर, अगरि तव्हां मां को शख़्स ॾाचीअ ते सुवार आहे, उन ॾाचीअ ते खाधे जो सामान, उन ॾाचे ते पीअण जो पाणी, उन ॾाचे ते ढकण जा कपिड़ा, इहे सभई ॾाचे ते ॿधल आहिनि। हाणे वेंदे वेंदे अहिड़े जंगल में आयो आहे, अहिड़े बयाबान में आयो आहे जिते का बि सवारी न आहे, को बि होटल न आहे, शहर न आहे, खाधो न आहे, पाणी न आहे। उन मैदान में खां ॾाची विञाइजी वई। अबा
हाणे परेशान थींदो या न? ॻाल्हायो साईं। का सवारी न, को खाधो न, पाणी न, कपिड़ो न, करे छा? पाण सम्झंदा सॼो ॾींहुं हुनखे ॻोल्हे 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 नेठि थकिजी पियो आहे। हिकिड़े वण जे हेठां जे सुम्ही रहे, सुते बि सुते निंड मां जो जागे तो आहे, वियल ॾाती मथां बीठी आहे। अबा ख़ुशि थींदो या न? सरकार फरमायो अल्लाह अशद फरहन बितौबत अब्दिही मिन ज़ालिक। ओ जेको ॾाती लभण वारो ख़ुशि थियो आहे, उहो एतिरो ख़ुशि कोन थो थिए जेतिरो रब बान्हे जे तौबह जे करे ख़ुशि थींदो आहे। हा, रब राज़ी थींदो आहे त मुंहिंजो वियल बान, मुंहिंजे दर खे छॾण वारो माण्हू, भुलजंदड़ माण्हू, गुमराह थींदड़ माण्हू, मां ख़ुदा जे ज़ात बरकात दीन खे छॾण वारो माण्हू, मां रब जे दरबार में मोटिया मलाइको, मुंहिंजी रहमत वसी आहे, अॻियां सभई गुनाह बख़्शांस थो, नेकियूं ऐं दर्जा बुलंद थो बनाया। रो रड़ियूं कर, पंहिंजे अल्लाह खे ॿाॾा त मुंहिंजा मौला हिन असांजे मुल्क जो ख़ैर कर। ॾिसो था कहिड़ी हालत आहे, केतिरी तबाही आहे। अख़बारूं ॾिसो, रेडिया ॿुधो, केतिरा कई मुस्लमान पिया मरनि। दुआ कयो त अल्लाह ताला ॿिन्ही धुरनि खे इत्तिफ़ाक़ अता फरमाए, अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे उम्मत जो ख़ैर फरमाए, अल्लाह ताला असांखे क़ुरान करीम ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जो निज़ाम नसीब फरमाए। बसि क़ुरान जो कानून थियो, बेड़ा पार थी। हाँ, ऐं इंशाअल्लाह रब कंदो, थींदो सभ जो आमीन। हाँ, सलाह करो मुंहिंजे हुज़ूर बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। वरी ॿियो दफ़ो सलाह शौक़ ऐं मोहब्बत। दोस्तों अर्ज़ पे थे कम अल्लाह जे ज़ात बरकत जे प्यारे वली गौसे पाक। अच्छा यादगिरी न माई तुसीं दुआ घुर, जीअं मां क़ुरान तो फरमायो इन शा नुग़रिकहुम फला सरीख़ लहुम वला हुम युनक़ज़ून। जे असां कंहिंखे ॿोड़ींदासीं त हुनजी केरु दाह ॿुधंदो ई कोन, छुटंदा ई कोन। जेकी किबरा सही ॻाल्हि आहे, पर अॻिते अल्लाह जी ज़ात छा फरमायो? अॻिते कीअं नहीं इल्ला रहमतन। सुभान अल्लाह। रब फरमाए त हाओ मां जे ॿोड़ियां केरु दाह कोन ॿुधंदो, केरु फरियाद कोन कंदो, इल्ला रहमतम मिन्ना व मताअन इलाही। पर जंहिं करे मां अल्लाह जे ज़ात बरकात रहमत दरिया खे जोश अची वञे, मां अल्लाह जी ज़ात बरकात हुन जे लाइ कुझु वक़्तु हयाती लिखी हुजे त पोइ ॿुॾल बि ॿाहिरि तरी ईंदा। क़ुरानी जो क़िबला इल्ला रहमतम मिन्ना, मगर मां रब जे तरफ़ां जे रहमत अचे, दुआ घुर, उहा रहमत जोश खाए त ॿुॾल ॿाहिरि तरी ईंदा। तूं के सोचीं त ॿुॾल कोन तरंदा? हज़रत गौसे पाक ॾिठो त क़ुरान जी बि क़ाबिल रोए पई ज़ार ज़ार, रहमत इहो असां खे हथ मथे खणी दुआ थो घुरे। दुआ कहिड़ी आहे? या रब मरी अमवात रा दर शिकम हू तकवात रा, हर जुज़ जुज़ अशतात रा अज़ फज़ल खुद ज़िंदहन मां। और मुंहिंजा मौला ही मुर्दा जेके मच्छियुनि जे पेट में ज़रा ज़रा थी विया आहिनि, कूत बंजी विया आहिनि, ग़िज़ा थी विया आहिनि, उन जुज़नि खे गॾु करे जेरा कर त मां गौस पाक जी दिलि राज़ी। सुभान अल्लाह। या रब मरी अमवात रा दर शिकम हू तकवात रा, हर जुज़ जुज़ अशतात रा अज़ फज़ल खुद ज़िंदहन मां। सलाह करो हुज़ूर ते बुलंद आवाज़। गौसे पाक जी दुआ हथरा मथे थिया, हिकिड़ी दुआ घुरियईं, ॿी दुआ घुरियईं, टी दुआ घुरियईं त ॿेड़ो ॿाहिरि अचण लॻो आहे। अञा टी दुआ साईं पूरी कान कई आहे त कुरारी दां थी करे क़िबला ॿियो बि अर्ज़ आहे। कहिड़ो? साईं मां रोई रोई अंधी थी वई आहियां, दुआ कर त सॼी थिया अखियुनि सां ॾिसां त ॿेड़ो कीअं थो ॿाहिरि अचे।
साईं दी इहा भी दुआ लगी आ, उहा कुरारी सजी थी आ, बेरो बाहर आयो आ, पर गौस पाक हैरान थी वियो। अर्ज़ कई मुंहिंजा मौला तुंहिंजो त मूंसां प्यार आहे, कुर्ब आहे, रहमत ऐं शफ़क़त आ, तूं त पहिरीं दुआ सां ॿाहिरि करी हां, टे दुआऊं छाजे लाइ घुराई? पहिरीं दुआ सां निकिरे हां, टे दुआऊं छाजे लाइ? इल्हाम थियो त अब्दुल कादिर नाराज़ न थी, मुंहिंजो वाकई तो ते प्यार आ, तो पहिरीं दुआ घुरी त मूं अरवाह मोटाया, ॿी दुआ घुरी तो ज़रा ज़रा गॾु कराया, टी दुआ घुरी त जिस्मन में रूह पइजी विया, ॿाहिरि कढी ॾेखारिया मां। हर दुआ तुंहिंजी क़बूल आहे। उन शाम वारो गौस, अचो ॿिए पहलूअ ते।